आरिफ कामिल बानू हुजे उन्हीं जे दिल में केतरी वसत हूंदी अञा जे करे को नबी सगुरो हुजे उन्हीं जी दिल केतरी कुशादी हूंदी सभिनी का वधीक वसत में ऐं कुशादी में पूरी कायनात में दिल आहे त महबूब मोहम्मद करीम जी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त हबीब का वधीक दुनिया में बी का ज़ात आहे का पूरी कायनात में या गाल पंहिंजे तरफा को थो कया। मिशकात शरीफ में हदीसा शिफा शरीफ में काजी अयाज फरमायो जॾहिं न महबूब करीम मेराज ते तशरीफ वठी पे विया उन टाइम ते हजरत जिब्रील अमीन सरासरी मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि